हो चोर। सुभान अल्लाह। उनके माई जो गाल बुध हेरो वली वरी अलाए अचे सुभान अल्लाह। सुफू बुझी वजन मन सुभान अल्लाह। अलाए किथां किथां खां ख़लक टुटिया। सुभान रहा अठई रात सुबह वेंदई साजरी लुंग लुंग मत लतीफ चे कर इन्हन जी तात ये जोगिन संदी जात दे फेरे भाग में सुभान अल्लाह। चा आहिन ओ ताकन में ताकी सान और दे भेड़ा दी हमें पारम ठान घोर वया के हिंगलोर चक्कर में मिल गई का परी। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। की पूछा करे आप वनी नारो हनी था कि नारो न सही जो बुरी थी। सुभान अल्लाह। कि अल्लाह जी बानी घर वेही पी खबरूं कर उते जेको तो अचे पेरी तो रखा नमाज तो पढ़ वायदो तो वठे कूड़ न ॻाल्हाईंदी हाणे असीं चोर माण्हू जो कूड़ छॾे ॾियूं त असांखे सरंदो छा बिने तो की शौक़ आहे त मां पियो दस्तगीर जे नंगर ते पढ़ंदुसि बच्चा ॼाण तूं ॼाण चई न ईअं न कर वञ बादशाह पीर महिरबान आहे साईं तोखे नमाज़ जो चवंदो ॿिया नेक कम चवंदो अर्ज़ु कजे साईं सभु मूं तुंहिंजूं सुञूं ॿुधियूं कंदुसि असां बि बुढ़ापे में हाणे कहिड़ा असांखा हर हलंदा कहिड़ियूं मज़दूरूं गुॾियूं कंदासीं मूंखे हल्की फुल्की चोरी जी इजाज़त ॾे बच्चा पियो पाले। सुभान अल्लाह। ठीकु आहे वञा थो। सुभान अल्लाह। आयो साईं जी दरबार में पासो वठी वेठो कि हाणे माण्हू थोरा घटिजनि आस्ता आस्ता माण्हू बादशाह पीर पुछो तूं आयो बि अॻ में आई कुझु चओ अर्ज़ु कई बोला चिट्ठी मिठी आहे पाड़े जो आहियां चोर सुभान अल्लाह। ज़ाल मोकिलियो आहे त वञ मुरीद थी आयो या मुरीद थी हाणे कुझु अवां जा शर्त हूंदा कुझु असांजा कम खे ठाहियूं। सुभान अल्लाह। पाड़ो आहे आहियां चोर चोरी कंदुसि हिन उमिरि में ॿियो कमु कोन थींदो। अल्लाह जा जेके वली आहिनि इहे असांजी रूहानी बीमारियुनि जा डॉक्टर। सुभान अल्लाह। जीअं डॉक्टर दवा तजवीज़ कंदो आहे ईअं अल्लाह वारो ज़िक्र तजवीज़ कंदो आहे हिनखे कहिड़ो ज़िक्र ॾिसूं केॾी महिल पढ़े कीअं पढ़े उन जे हिसाब सां इलाज कंदो आहे। आलिम जेके आहिनि उहे वरी असांजा ज़ाहिर जा हकीम डॉक्टर। सुभान अल्लाह। नमाज़ में ग़लती थी आलिम ॾे वञिबो बाबा हीउ मसइलो कीअं तलाक जो मसइलो आहे कुझु बि आहे इहे ज़ाहिर जा डॉक्टर हकीम शरीफ़ ऐं जिस्मानी बीमारियुनि जा जेके डॉक्टर आहिनि उहे हाणे अल्लाह वारे ॾिठो त जे सख़्ती कंदुसि त वञी वेंदो थोरो साईं भले चोरी कजे न ॿियो की बसि सबसे हल्की फुल्की साईं फरमायो असांजा टे शर्तनि पहिरियों शर्त ही आहे त जिते बि जॾहिं बि बांग ॿुधी त तूं बि बांग ॾिजां। सुभान अल्लाह। देर न कजां गॾु गॾु तूं बि बांग ॾिजां बांग ॾेई पोइ फौरन नमाज़ पढ़। सुभान अल्लाह। हेॾे होॾे न थी जा कूड़ कंहिंसां न ॻाल्हाइजां। शर्त असांजा टे वञी चोरी कर मुल्क मंसूर आहे बदी शेरानी हेॾां होॾां सभु मुंहिंजा मुरीद किथे झलजी पवंदे त मां ज़ामिन। सुभान अल्लाह। आयो घर कुहाड़ी कढी रोई के तिखो करे। सुभान अल्लाह। माई जिगले दरिया मां पानी भरे आई कि छा थियो कि वाह जो कम के अगे नथण को कुटबो हाणे धणी साईं में निकतो आहे। सुभान अल्लाह। अच्छा भी लॻो वञी चोरी कर शर्त न थी टे सवला उहे को मसलो ई कोन्हे बाक़ी जल्दी पवे त मां वेठो। सुभान अल्लाह। अॼु के जब तक खास के लिए कोन चोरी कर अॼु हिन बादशाह बगदाद जे बादशाह जो दारो हण ॾिसां त पीर केतिरे पाणी में सुभान अल्लाह मुर्शिद खे आज़मायो
आधी रात जो कुआरी खई रस्सी खई हलियो दीवार टुटी अंदर आयो बादशाह सुतो पियो हो रानी शहजादियूं निशारूं सुचूं पयूं हुयूं मुझा प्यारा दोस्तों हिन ज़ेवर ज़ब्त सब खणी धड़ बजी तैयार बियो कुछ डोकड़ वोकड़ हाने नित्यो अचे त दीवार टुपा वञा अञा हेतिरो परे ही त बगदाद में फजर थी सुभान अल्लाह आज़ानूं शुरू थी वयूं बांगूं अल्लाहु अकबर सुभान अल्लाह चौकीदार जाग्या रातों रात कोट में मस्जिद ठही बादशाह जे बंगले में डोड़िया हमरा बिठवा भांग पियो ॾे कुहाड़ी रस्सी रखी आहे हड़प वधी पई आहे वाह जो चोर आहे ॿी चीज़ न घर गंद न कजे अहिड़े लिबास में वलीअ में घुमंदा पिया सुभान अल्लाह मथां ख़ाजा ख़िदर हुजे तू भी मां बादशाह के उठारे सुभान अल्लाह बादशाह पानी फैसलो करो वनी बादशाह के निंड मां उठारी अच्छा मानू हिकिड़ो हथ कयो आहे मगरे में न तो चोर लगे न को तो वली तो लगे सुभान अल्लाह बांग पियो ॾे हेॾा चोरी जो सामान रखियो आहे बादशाह तो तकड़ न कजो एड़ी गाल न कजो बेअदबी वारी अज रब राज़ी छो आ को वली आयो सुभान अल्लाह घर वारी के पुछारी न्याणिन के रिश्तेदारन के पुटन के उठो जल्दी करो वली जी ज़ियारत कयो अखियूं मटींदा वीचारा जनता हिन पर चुपांग जा आखिरी कलमात हा हिन टोलो निकितो सुभान अल्लाह अस्सलातु खैरुम मिनन अस्सलातु खैरुम मिनन नौम सुभान अल्लाह हेॾा आदि अकबर वरी बगदाद जे साईं जे न्यारे दस्तगीर कम घणो आहे ख़बर पवंदी बादशाह वारा सभु अची वेठा हाणे हिनखे हुकुम त नमाज़ शुरू कयो सुभान अल्लाह अल्लाहु अकबर कच्ची निंड मां सुबुह वारी निंड हुजे प्यारी उथी आहिनि थोरो नमाज़ खे कॾहिं डिघो थकिजी बेज़ार थी हलिया हिन जो सजदा रुकू डिघा थियनि बादशाह वरी पंहिंजी राणी हीअं खे ठूठणी कि हीअं नमाज़ूं पढ़ंदा कयो कुकड़नि वांगुरु ठोंका ॾींदा अल्लाह वारनि जी नमाज़ तो ॾिसो वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुजदन व क़ियामा सारी रात सुबहान खे अदा जागी जन याद कयो उन जी अब्दुल लतीफ ते अज मिठीअ लधो आमान हाणे किरोड़े पिया कल सलाम अचो आतण तन जे तन तस्बीह मन मणियूं दिल तंबूरो जन तंदियूं से कल्बजूं वहदत सुर वजन वहदहू ला शरीक ल इहो राग रगन पुसता मरसुहन रिंद इबादत जन जी सुभान अल्लाह सुभान अल्लाह बैठे तो वजनी को था साकर सलाम हो रहे सुभान अल्लाह बादशाह उठो पेरे अबा वली सगोरा वदा थोड़ा कुर्ब सुभान अल्लाह बड़ी याद कर
इतने दिल में जिन बादशाह के लिए टियो शर्त जरूरी हो जा सच ॻाल्हाइण वारो सुभान अल्लाह इहो न रखी अगर तो तोते बयार कोन सुभान अल्लाह कई वली में लिख करे जान छड़ायो सुभान अल्लाह हाणे सच में ॻाल्हाइण सुभान अल्लाह जी बादशाह चिट्ठी बिठिया यार वली न चो चोर चोर बादशाह जो एड़ियूं घणियूं कंदे अॼु फैज़ ॾेई पोइ सुभान अल्लाह हाणे दिल जो दिल में सद कई सुभान अल्लाह मीरा मुर्शिद मदद कर अची ओखी वेर लिल्लाह नग लतीफ चे फर पाज़ी दे पेर औलाद अली शेर कर का महान मुरीद दे सुभान अल्लाह मीरा मुर्शिद मदद कर दो हसनी दादी आही अब्दुल लतीफ जो तुम हसनी हुसैनी हादी अज बादशाह बगदादी कर का महान मुरीद दे सुभान अल्लाह बगदाद में तो सही करे जी मुरीद जी सुभान अल्लाह साईं पे नमाज पढ़ी सलाम वरायो बादशाह पीर फजर सुभान अल्लाह साईं मुरकन पे फकीर मुझे मुरको था पान फरमायो कलो को चोर जंजी हुआ सुभान अल्लाह साईं किथे बादशाह जे मंगले में तो साईं पोइ त ॾाढा मुतला खाधा हूंदई ॾाढो पुलिस वारनि कुटियो हूंदुसि त बादशाह पीर नाराज़ थी फरमायो ख़बरदार निधणो कोन आहे धणी को आहे सुभान अल्लाह बादशाह पीर जो मुरीद आहे मुरीदी ला तखफ मुंहिंजा मुरीद डप न कर सुभान अल्लाह ये जमीन ते आसमान जो सायो आहे मुंहिंजे मुरीदनि खे मां बादशाह पीर जो सायो आहे लाओ इन कसमत औरत मुरीदी अना बिल मगरब वहुव बिल मशरक लसतरतुहा सीरानी वारो हिन इलाके वारो जे मुंहिंजा मुरीद आहियो त मां लोॾे हलो सुभान अल्लाह हर महीने यारी कन रात यारी जी जेको हुजे तौफीक पोइ तुंहिंजी मदद जे लाइ मुंहिंजो घोड़ो दाणू पाणी खाई संजो तयार थियो बीठो आहे सॾु करणु तुंहिंजो कमु आहे मुंहिंजे अब्दुल कादर जीलानी जे घोड़े जा पोयां पेर बगदाद में हूंदा अॻियां पेर तुंहिंजे ॻोठ में सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे पीर नारे पीर सरकार की आमद की आमद मक्की की आमद मदनी की आमद प्यारा मुसलमान बारो तने सखी हाशिम शाह मटियारी वारे फरमाते दिलों दस्तगी रखे को सवाली सद करे थकल में हाशिम शाह चे वेलो वीर वरे तोड़ी हुजे पंज परे जब कदो आमहान मुरीद दे सुभान अल्लाह या अली प्यारा मुसलमान भाईरो साईं चेचो साईं बस वार के साईं फरमायो इज्जत सां वेठो आहे बादशाह पहिरीं पियो आहे उफराटा पिया पचनि नाश्ते में सुभान अल्लाह बेदा पिया तरजन सुभान अल्लाह कुछ वरी देसी बेदा उहे वरी पाथियुनि पिया सुभान अल्लाह फकीर रातो को आ मथां सीउ न लॻो हुजे सुभान अल्लाह ये थोड़ी आ चोसी पोइ बेचारो सारींदो हूंदो छा वञासि थो आया बादशाह जे बंगले जे दर ते दर ठुकायूं बादशाह हिकिड़े फ़क़ीर खे चयो कि सूरा खां मां ॾिसजां मिड़ी चढ़ी माण्हू न छॾिजां वञी वेठो आहे सूरा खां मां ॾिस बादशाह पीर बीठो आहे चुसी बादशाह पीर बाबा मोवा खे चयो त ही वॾो सुभान अल्लाह पंहिंजे ॿाराणी में वरी सादा माण्हू सुभान अल्लाह हा मुंहिंजी तकियर हुई बलोचिस्तान लाखड़ो उते गाॾियूं बि न चयो हुयूं जबल में मूंखे उठ ते विहारे सुभान अल्लाह उते जो मूं इहे ॿ टे शेर पढ़िया हेॾां होॾां जबल जा माण्हू पिया चवनि त वॾो आफ़त मनो आहे
जेबल जा 12 जा माण्हू की जवाब भला बादशाह भी जो बाहे वली जुंग वली बादशाह पीर कदे आयो दर ते सुबह जो अज आयो आ त साईं भी हिन का फैज वठंदो सुभान अल्लाह खोलियो त हाणे साईं ॿुधाईंदो त कहिड़े देश जो विलायत जो वली ये दर जो खोलियो सुभान अल्लाह चोर जी नज़र पे जी आवाज हो पीर सुभान अल्लाह जड़ो बुधम छेड़ो ॾिठो सुभान अल्लाह वाह जो सामने ना बुधो सुभान अल्लाह साईं जो अंदर आया ऊंची झुमरी पे हणे मुझे पीर जड़ो के जो पीर न आ दर खोड़ मगर दस्तगीर ना मुझे पीर जड़ो न कह जो पीर आ दर खोड़ मगर दस्तगीर ना मुर्शिद जई जो दस्तगीर तई के लहर न लोडो आ जंजो अब्दुल कादिर पीर तई के लहर न लोडो आ मुर्शिद जई जो दस्तगीर तई के लहर न लोडो आ जंजो अब्दुल कादिर पीर तई के लहर न लोडो आ दुश्मन लाए हिजरे अज़ाबा दुश्मन लाए हिजरे अज़ाबा जन मिस्रियों विराया खीर तैखे लहर न लोडो आ मुर्शिद जही जो दस्तगीर तैखे लहर न लोडो आ चोरन के अब्दाल बनाए बैठा किनड़ा को बख्शाए को किनड़ा को बख्शाए जेके सैयद दिया उतीर तैके लहर न लोडो आ मुर्शिद जई जो दस्तगीर तैके लहर न लोडो बादशाह पीर में जो आयो बादशाह बुझो सही केड़े देश जो वलिया सुभान अल्लाह साईं फरमायो बगदाद जो चोरा सुभान अल्लाह हो सही हाँ कल आयो मुरीच सुभान अल्लाह जिद के वेठो तो चोरी जी इजाजत दे को कुछ मुजद भला हेर विझूं सुभान अल्लाह को कम के ठाईंदा जी बादशाह हे तो के फैज छाड़ी सुभान अल्लाह दस्तगीर वर डरिया पिया पढ़ सुभान अल्लाह जो को खपई मुखा वट इनी जान छड बचन जा रास्तो वठी वे सुभान अल्लाह हाने साईं के चोर के जीस चोर गाल बोल अज का पो चोरी न सुभान अल्लाह तो के बिने मुफ्त जो खाने जो शौक आ सुभान अल्लाह जेकड़ी कमकार न तो करे रब ई मेहरबान थे सुभान अल्लाह अल्लाह दाई मछा मथा दायूं लुकन सन मुसे मुफरियन भोराई में भाल गया सुभान अल्लाह तब रात जो उठ तहज्जुद पढ़ सुभान अल्लाह तस्बीह जिक्र जी कर सुभान अल्लाह ला इलाहा इल्लल्लाह जी तस्बीह कर सलात जी तस्बीह पढ़ सुभान अल्लाह को यार वज खुदा जा खजाना खुला सुभान अल्लाह जेको बणी वणी खण जेते खोटा है सुभान अल्लाह खोटा ही या तुझो मुझो मुर्शिद पीरान पीर सुभान जंहिंजी अॼु दोस्तनि यारी भला सुभान अल्लाह निस्बत वारो प्रोग्राम कयो आहे इंशाअल्लाह मरहुमीन जे हक़ में ज़रूर ही प्रोग्राम सिफारिश आमीन अच्छा पीर वटि हिकिड़ो माण्हू आयो छोकिरो रोए पियो चइसि बाबे खे ॾिठमि राति ख्वाब में अज़ाब में साईं फरमायो तुझो पी असांजे मदरसे में कने आयो सुभान अल्लाह इसे याद कोन भला असांजे पुठियां नमाज़ पढ़ी सुभान अल्लाह मुंहिंजी तकीर में करे वेठो चिन भला कॾहिं दफ़ो किसी हिकिड़ो दफ़ो तुंहिंजी मस्जिद खां पासे खां गुज़रे सुभान अल्लाह साईं हथ कया रब तो मूंसां वाइदो कयो सुभान अल्लाह मदरसे में ईंदड़ तुंहिंजी मस्जिद में ईंदड़ तुंहिंजे प्रोग्राम में वेंदड़ खे बख़्शींदुसि सुभान अल्लाह ॿियो न त मस्जिद खां कहीं त बचियो आहे सुभान अल्लाह ग़ैबी आवाज़ दस्तगीर सुभान अल्लाह अज़ाब लाइ सुभान अल्लाह असांजो पीरान पीर
वो पीरा जी 40 साल सोमणी जे वजू में फजर की नमाज पढ़ी। सुभान अल्लाह। 14 साल रातिन जा 2 रकातन में सजो कुरान खत्म। सुभान अल्लाह। 12 साल वण जा पन खाई चचले दरिया जो पानी पी पंहिंजे कुल्हल रब खे रिझाई। सुभान अल्लाह। आवाज आयो ऐ अब्दुल कादिर तुझो काटर तोखे हाणे आर्डर थो ॾे त बगदाद जे मिंबर ते भी चओ कदमी हाज़िही अला रकबत कुल वली अल्लाह। ही मूं दस्तगीर जो कदम कुल वलियन जे कंधन ते आ। यो ऐलान तुझो न आहे मां रब जी तरफ। सुभान अल्लाह। लाजलो वली आ खुदा का। वल्लज़ीन जाऊ मिन बअदिहिम यक़ूलून रब्बना इग़फ़िर लना वलिइख़वानिना अल्लज़ीना सबक़ूना बिल ईमान। अल्लाह से फरमा मुझा माहू है तव्हां फ़िक्र न कयो उम्मत जो। सुभान अल्लाह। फ़िक्र न कर। असां अॻियनि उम्मतुनि जो दर बंद करे छॾियो छॾे हू गुज़ारियो पोइ न नमाज़ न रोज़ो न हज न सवाब जेको कयूं सो सरंदो पर तुंहिंजी उम्मत जे लाइ असां दर बंद न कयो आहे न कंदा। सुभान अल्लाह। वरी को गुज़ारे वञे वरी नमाज़ कोन्ह थो पढ़े हाणे ज़कात बि कोन्ह थो ॾे हज कोन्ह थो करे नेकिन जा अमल कोन्ह थो करे पर सुनो रहमत जो दर बख़्शिश जो दर सवाब जो दर क़यामत ताईं तुंहिंजी मरहूमा उम्मत जे लाइ बि बंदि न थींदो। सुभान अल्लाह। उनजा पुट दोस्त अहबाब जेको बि तिर जेतिरो ख़ैर का कंदा मां उनजे नाम अमाल में दाख़िल कंदुसि। सुभान अल्लाह। दाख़िल पियो कंदुसि पोइ तूं छाजे लाइ तूं परेशान थी मुंहिंजा राणा। सुभान अल्लाह। भला सौफ़ युअतीक रब्बुक वतरदा इन मामले में मां तोखे राज़ी करे छॾी। सुभान अल्लाह। रो न छो त असां प्यारा आहियूं न साईं जा मदीने जे साईं जेके नबी आया अर्ज़ कयो अल्लाह ए गुनाहगारनि सां असांजो न को अचे न को वञे नोरो समझ कढी आहे। सुभान अल्लाह। ये तो जान नथा नमाज़ूं पढ़ असीं छा कयूं नथा रोज़ा रखण असां छा कयूं तूं ॼाण बाक़ी नेक असां ॼाण। सुभान अल्लाह। नेक असां ॼाण सवाइ आमिना जे लाल जे। सुभान अल्लाह। जॾहिं मुंहिंजा साईं आया अर्ज़ कयो रब नेक सभु तूं कर सुभान अल्लाह। गुनाहगार सुभान ये सभु मुंहिंजा सुभान अल्लाह। मुंहिंजा रब मां बि छॾे वियुसि त केरनि जो धणी केरु धणी थींदो यार अहिड़ो ॿारो चो कंहिंखे मिले। सुभान अल्लाह। ॿारो चा ॿिया बि घणा पर मुंहिंजो पूरो सिर सभिनि चांगे ते कड़ी चढ़ी करे कंदा वर मिलियनि पोइ मथां माज़ूरनि होत धरी तुमाच। सुभान अल्लाह। अहिड़ो महबूब मिलियो आहे जो वञी ख़ैर छा पर दोस्तो असां बि कुझु हथ पेर चोरी बिल्कुलु बेशक। मौत सवली शइ आहे मौत खां डिॼणु हराम आहे। बिल्कुलु। मौत अल्लाह अल्लाह जे रसूल सां मिलाइण जो पैगाम आहे। सुभान अल्लाह। असां सोचींदा न आहियूं अलाह छा छा पिया मौत ते शेर ॿधंदा आहियूं अलाह छा छा पिया चवंदा आहियूं बिल्कुलु। पर मौत ते मदीने जे साईं फरमायो मोमिन जे लाइ ख़ुशख़बरी आहे रब ऐं रब जे रसूल सां मिलण जो ख़त आहे। सुभान अल्लाह। या दुनिया विच में पुल आहे बिल्कुलु बस इहा पार करणी आहे रब सां मिलंदो मूं सां सुभान अल्लाह। तॾहिं त साईं ज़ैनल साईं रहमतुल्लाह अलैह फरमायूं दर्द मां कयमो अल्लाह दोस्त दर्द आस पास ऐ दर्द मां कयमो दोस्त दर्द आस पास अच जाए कब्र दे आस-पास ऐ लाश मुंहिंजो कच दफन दोस्त पंहिंजे दराजा ही जनाज़ो जानी रहे तुंहिंजी नज़र दे आस-पास। सुभान अल्लाह। तो मौत मुलाक़ात जो नालो आहे पोइ रब सां जेका शइ मिलायो हुनखे नफ़रत करी नफ़रत न कर ठीक है ज़ाहिर जा हम असांजो मिसाल माण्हू को बकरो बि पालींदो आहे न बकरो ईद जो कुर्बानी जो संडोड़ो बिल्कुलु पोइ जॾहिं गुज़ारे पंहिंजो जॾहिं ज़िबा थींदो हलाल थींदो आहे त नंढा ॿार रोंदा छो त घर भाती थियो पियो न उनजो इहा हिकिड़ी ॿी शइ आहे
मौत भी सया या सब जे जुदाई अजीजन जी बटे दिन देला दुख थींदो आ गम थींदो आ त खिलायो थे जन से खिलायो थे जन से रुआरे हल्याव्या मिठा मोर मानू विसारे हल्याव्या सुभान अल्लाह रदा सान रब जे थिया से रवाना पर प्यार वारन अजा आसुताना सुती सूरवारी प्यारे हल्याया मिठा मोर मानू विसारे हल्याया मिठा मोर मानू विसारे हल्याया खिलायो ते जिन से खिलायो ते जिन से मोहम्मद खान मंज़िल उन्हनि पंहिंजी मारी ॿुधाया थरोई उन्हनि जी कहानी हयातीअ जॾीहड़ा गुज़ारे हलिया विया मिठा मोर माण्हू अज विसारे हलिया खिलायो थे जिन से खिलायो ते जिन से अजरवारे हलिया मिठा मोर मानू विसारे हलिया दोस्तों मौत का डिजबो न नफरत न कभी आर न कबो मौत जे लाइ तैयारी कबी तैयारी नमाज पढ़ भी अल्लाह रसूल के याद कबो जड़ो पंहिंजो हाल आ या रह पिरेन या कर पिरेन समझी प्रचार सुभान अल्लाह इनी बिनी धार छल कादर कंहिंखे न कर सुभान अल्लाह थोरो घणो बेटा साहब रहमतुल्लाह अलैहि हिकिड़े बाग मां गुज़रियो नार ते हलियो नार सुभान में अल्लाह लोटियूं हुयूं हिकिड़ी लोटी ही भगल टुटल साईं ॾिसी खिलियो सुभान अल्लाह शेर फरमायूं तरे भगल किंगरी पई ठला फेरा ॾे सुभान अल्लाह हाणे हिन लोटीअ जो हिते छा वञे टुटल फुटल कम जी त कान्हे पर वरी सोचे फरमाए न लोटी कम जी सुभान अल्लाह तरे भगल किंगरी पई ठला फेरा ॾे अदा न आणे न निए पर सलाड़ी वटे साथ सी सुभान अल्लाह टुटी फुटी वैया पर सांग साथ नथी छॾे सुभान अल्लाह जहिड़ो हाल आहे पंहिंजे वॻ सां पई रड़ी सुभान अल्लाह जहिड़ो हाल आहे मालिकनि सां मोहबत कबी ज़िक्र कबो नमाज़ पढ़बी दोस्तो इंशाअल्लाह को लहर न खोलो सुभान अल्लाह क़ब्र खां छाजो डप मोमिन खे सुभान अल्लाह क़ब्र त ख़ुदि मोमिन जे लाइ जन्नत जो बाग़ आहे सुभान अल्लाह पोइ जेकॾहिं को बुरो भलो चवे नफ़रत करे कीड़ा हूंदा नांग बिछूं भला हूंदा बिल्कुल तो दोस्तों छा चइबो अल्लाह जो हबीब तो फरमाए कब्रुल मोमिन रौज़तुम मिन रियादिल जन्नत सुभान अल्लाह मोमिन जी कब्र जन्नत जो बाग सुभान अल्लाह वो मोमिन जंहिंजो अक़ीदो सही सुभान अल्लाह जंहिंजो अक़ीदो दुरुस्त हो बिल्कुल वो है मोमिन उन जी कब्र जन्नत जो बाग प्यारा मुसलमान भाइरो अल्हम्दुलिल्लाह अॼु असांजे दोस्तनि ही प्रोग्राम करायो आहे अदा मरोम हमीर जे वास्ते ऐं अदा अनवर अली जे वास्ते दुआ की आयूं दस्तगीर के पारत था कयूं मदीने जे मीर के पारत था कयूं अल्लाह कंदो खुदा पाक बख्श कंदो ऐं जन ही ख़र्च कयो आहे खुदा उन जे रिज़्क़ रोज़ी में बरकतूं रहमतूं फरमाए मदद
अल्हम्दुलिल्लाह पंहिंजे सीरानी शहर में एक मदरसे जो ये अदावत जो कम शुरू हुआ। अल्हम्दुलिल्लाह ये मदरसा चल हुजन आमीन सुन्नत जमात जा मूं तो बुधवा साईं क़िबला पीर रहमतुल्लाह इलाही काबर साईं भी सुठी मेहनत कई इलाकन में सुभान अल्लाह माशाअल्लाह मदरसा वगैरह वडी जाखोड़ कई थी। अल्लाह कामयाब कंदो आमीन। इन शयुनि जी ज़रूरत आहे इलाइक़नि में छो जो बद मज़हब माण्हू पिया फिरनि असांजा अबो जा माण्हू जिन खे का ख़बर कान्हे का सादा सीधा वीचारा माण्हू वॾी दाढ़ी वारो ॾिसनि त हथ ज़रूरु चुमंदा भले केरु बि सादा माण्हू त मोहबत था कनि दाढ़ी सां वॾे पटके सां। पर दोस्तो हर बेड़ी में सवार न थिबो बिल्कुल बेड़ी सिर्फ़ रसूलुल्लाह वारी तरफ़ सुभान अल्लाह मोहम्मदी बेड़ीअ जा सवार थी वञो सुभान अल्लाह महबूब जा प्रचार करण वारा थी वञो। सुभान अल्लाह रब जो फरमाए वातसिमू बिहब्लिल्लाह मजबूती सां मुंहिंजे रस्सीअ खे झलियो। अब्दुल्लाह बिन अब्बास सोने का पुछूं साईं तू दुनिया जो तारीख़ी पहिरियों मुफ़स्सिर आहीं सुभान अल्लाह तो ख़बर दे त रस्सी कहिड़ी आहे। फरमाए मोहम्मद सुभान अल्लाह तुंहिंजो नालो मोहम्मद बणियो ॿियनि नालनि हज़ारनि सुभान क़िबला पीर सैयद चंगल शाह जो ये शेर वाह जो झर झंग में हलियो सुभान अल्लाह तुंहिंजो नालो मोहम्मद बणियो साईं ॿियनि नालनि हज़ारनि खां ॿियनि नालनि हज़ारनि खां तुंहिंजो हुस्न सुहिणो आहे सदा साईं चंड तारनि सितारनि खां चंड तारनि सितारनि खां इन्हीं मदरसे जी मूंखे पार था इन में हिस्सो वठिजो इन्हनि ताबुल कजो अल्लाह से जा बेड़ा पार फरमाए सुभान अल्लाह अच्छा तकड़ तकड़ करो सलाम चीनी ये दोस्तों जो राजो हमारे चंदा का मोहम्मद हनीफ छछर इन मदरसे जे लाइ चंदो वठंदो तव्हां सभिनी खे गुज़ारिश आहे त तव्हां हस्बे तौफ़ीक़ तावन करियो मदरसे जो चंदो आहे अलाह तव्हां अजर ॾींदो। प्यारा मुसलमान भाइरो त कब्र जे लाइ तयारी कबी कब्र खां डिॼबो न बिल्कुल तयारी कबी मौत जे लाइ तयारी कबी कब्र जे लाइ तयारी कबी छो जो वक़्तु थोरो आहे। महबूब चाहे तो मुंहिंजी उम्मत अहिड़ा अमल करे अचे जो गॾु बीहूं त सभु नबी चवनि त जहिड़ो घोटा टिड़ी ॼनि सुभान अल्लाह अहिड़ा ॼाणी थिए थो तव्हांखे क़यामत जे ॾींहुं मूंसां गॾु बीहणो आहे सुभान अल्लाह गॾु हलणो आहे। तॾहिं बेटा सां फरमायो सुतियनि सूर पिराया है जाग नुमारी सुतियनि सूर पिराया सुतियनि सूर पिराया अल्लाह तुल सजन बजाया जाग नुमारी सुतियनि सूर पिराया। आलम शरीफ के दफा कुल वल्लाह आयत पढ़ो तो मरहुमीन के खत्म बख्शो बादशाह की रखे तो फुट मोकल सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह बिल आलमीन इहदिना सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालिन बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल वल्लाहु अहद अल्लाहु समद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अल्लाह या रहमान या रहीम अलम सगुरी जी तिलावत जो सवाब मां बिस्मिल्लाह जितने दफ़ा कुल पढ़िया से उनजो सवाब अदाकारे जे तरफ़ां संदसि ॻोठ बिरादर जे तरफ़ां ही सभु सवाब ऐं नंगर न्याज़ जो सवाब पहिरीं महबूब जी बारगाह में पोइ रसूल दो जहां जा वालिदिन शरीफ आल पाक अज़वाज मुतहरा असहाब सगोरा ताबीन तबा ताबीन या रब्बुल आलमीन पीरन जे पीर बादशाह पीर रहमतुल्लाह अलैहि दरबार में कबूल फरमा ओ जमील मोमिनीन जमील मोमिनात जमील मुस्लिमीन जमील मुस्लिमात जे दरबार में कबूल फरमा बिल खुसूस
खुसूस अदा मरूम हमीद रहमतुल्लाह अलैह अदा अनवर अली रहमतुल्लाह अलैह जिन जे रूहन के हिन सवाब में खास हिस्सो अता अदा अल्लाह ने जो वालिद साहब मरूम या अल्लाह उन्हनि खे भी हिन सवाब में असांजे बुकनि में शामिल खुदावंदा जेके मोमिन मोमिनात मुस्लिमीन मुस्लिमात जान छॾे विया सभिनी जी बख़्शिश मग़फ़िरत फरमा असांजूं तकलीफ़ूं बीमारियूं बेसुकूनियूं या अल्लाह सब आराम में तब्दील फरमा बीमारनि खे शिफ़ा दे बे औलादनि खे नेक औलाद अता फरमा या अल्लाह हिननि पटनि खे आबाद फरमा दस्तगीर जी यारहीं जे सदके सब सुखिया आबाद हुजनि केॾा हिननि जा पेर हुजनि ओॾा ख़ैर हुजनि हक़ के हुर्मत मोहम्मद व आल मोहम्मद अदाकारे जे रिज़्क़ में बरकत फरमा उनके घर के सलामत रख उनकी जिंदगी में बरकत और रहमत नाज़िल फरमा जेका भी जमायत आई या दस्तगीर जे सदके बेड़ा पार कर इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लम तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला सय्यिदिना शफीना मुहम्मद नगर चीज अजी ऐ हबीब पाक तो लख सलाम साहिबे लौलाक तो लख सलाम ऐ हबीब पाक तो लख सलाम साहिबे लौलाक तो लख सलाम ऐ किल जा किल जा चारा इब्राहिम जा खोल दिल जा ताकतों ते लख सलाम साहिबे लौलाकतों ते लख सलाम अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह व अला आलिका व सहाबिका या सय्यदी या रहमतल लिल आलमीन।